कराची जे लियारीवार इलाइक़े मुसालेन में NICVD जो चेस्ट पेन यूनिट कायम कयो वियो आहे। चेस्ट पेन यूनिट जो इफ्तिताह सूबाई सलाहकार मुर्तज़ा वहाब ऐं NICVD जे डायरेक्टर सैयद नदीम कमर कयो। उन मौके ते खिताब कंदे मुर्तज़ा वहाब चयो त असांजी हुकूमत सेहत जी बजट में इज़ाफ़ो कयो आहे। कराची में NICVD ऐं SIUT जहिड़ा मिसाली इदारा कायम कया आहिनि जिते ग़रीबनि खे मुफ़्त ऐं मयारी इलाज जूं सहूलतूं मुयसर आहिनि, पर उन जे बावजूद सिंध सरकार बुनियादी सेहत जे यूनिट्स खे बहितर करण जी कोशिश करे पई। उन मौके ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे NICVD जे डायरेक्टर सैयद नदीम कमर चेस्ट पेन यूनिट जे हवाले सां पंहिंजा ख़्याल कुझु हिन रीत वढिया। आबादी तमामु घणी आहे, इलाइक़ो कंजेस्टेड आहे, टाइम लॻे थो पहुचण में। हिन इलाइक़े जा माण्हू जे NICVD कराची पहुचण कंजेशन इलाही आहे, टाइम लॻे थो। हीअ वधीक वेझो आहे, पब्लिक तमामु घणी आहे। हेसि ताईं 3 लख मरीज़ ॾिठा आहिनि चेस्ट पेन यूनिट, जंहिंमां 70,000 खां मथे अहिड़ा हुआ जिन खे अक्यूट हार्ट अटैक थियो पए। तक़रीबन एतिरा ई पेशेंट अवां ईअं सम्झो त लाइफ बचायूं आहिनि, ज़िंदगियूं। बाक़ी असां इंशाअल्लाह अञा बि टे यूनिट्स अञा ॿिया बि कराची शहर में कंदासीं जल्दी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।